नाज़रीन, नसीराबाद में अवामी तहरीक जो निकतल सिंध बचायो वसीला बचायो मार्च गाजी खावड़ पहुंचण ते शानदार आजियां कई वई। उन हवाले से पेश है न्याज़ डेपर जी हीअ रिपोर्ट। अवामी तहरीक जो मार्च मुख्तलिफ ज़िलन का थींदो अज हिते पहुतो है गाजी खावड़ शहर में। इन जो मकसद सिर्फ एतिरो है त सिंधी माण्हुनि में शऊर पैदा कयूं त जीअं उन्हनि जो उहो पंहिंजे वसीलनि जी मालिकी पाण करे सघनि। जीअं त उन्हनि खां तेल खसियो वञे पियो, ज़मीनूं उन्हनि जे पेरनि हेठां खसिजनि पियूं ऐं तालीम उन्हनि जी तबाह थिए थी। आए ॾींहुं असांखे यूनिवर्सिटियुनि मां कॉलेजनि मां नियाणियुनि जा लाश मिलनि था। सिर्फ़ु असांजो ई मक़सदु है त हू पंहिंजे सुञाणनि, पंहिंजी पहचान सुञाणनि त हीअ वसीला हीअ सभु शइ उन्हनि जी पंहिंजी आहे, हिननि खे मालिकी पंहिंजी पाण करणी हूंदी। कराची खां वठी जामशुरो हेठी पट्टी, हितां कोस्तान जी सॼी पट्टी, थर जी पट्टी, जेका जिते पट्टियूं आहिनि, जेके बि ज़मीनूं आहिनि, उहे ज़मीनूं हिकिड़ी प्री प्लानिंग तहत कंपनियुनि जे हवाले, ॿियनि इदारनि जे हवाले, माण्हुनि जे हवाले भोगड़नि ते नीलान पियूं अथनि। उन हवाले सां एजुकेशन जो इशू आहे, जंहिंमें असांजी यूनिवर्सिटियुनि में असांखे कॾहिं कंहिंजो लाश थो मिले, न्याणी जो कॾहिं कंहिं न्याणी जो लाश थो वसूल थिए। सिंध जे मोहबतनि माण्हुनि खे, हारियुनि खे, मज़दूरनि खे उनखे सुजाॻ करण जे आया आहियूं। हीअ पहिरियों प्रोसेस आहे, उनखां पोइ जदोजहद जा ॿिया प्रोसेस शुरू थींदा। कराची में DHA सिटी ज़ुल्फ़काराबाद ऐं ॿियूं खोड़ सारियूं सिंध दुश्मन जेके रिथाऊं आहिनि उन्हनि खां सिंध जे अवाम खे आगाह करिणो आहे। ऐं सिंध जे जेका ही सिंधी माण्हुनि जी नस्ल कुशी पिया कनि, उहो केस जेको आहे पाण अवामी तहरीक सिंधियाणी तहरीक जी तरफ़ खां अवाम जी अदालत में खणी आया आहियूं। सिंध मज़लूम बणियल आहे, सिंध जो क़ौमी वजूद ख़तरे में आहे। इहा दांह खणी, इहो पैगाम खणी असीं सिंध वटि आया आहियूं। सॼी सिंध जे हर माण्हू वटि वेंदासूं, सॼे शहरनि में वेंदासूं, ॻोठनि में वेंदासूं त सिंध जा माण्हू सुजाॻ थियनि। हीअ सूरत हाल ॾाढी ख़तरनाक आहे, असांजो वजूद ख़तरे में आहे। ग़रीब ॿार यूनिवर्सिटीअ ताईं पढ़ी सघंदो, पर हिन वक़्तु ही चाहिनि था त जहालत आम कई वञे। उन करे वॾी आबादी हूंदे पंहिंजे वसीला जेके सिंध जा आहिनि उन्हनि जे बचाइण जे लाइ ऐं पंहिंजे अवाम खे, सिंधी माण्हुनि खे सुजाॻ करण जे लाइ ऐं उन्हनि खे ॿुधाइण जे लाइ असीं निकिता आहियूं। शहर शहर, ॻोठ ॻोठ वञूं पिया ऐं ॿुधायूं पिया त हीउ जेको असां सिंधी माण्हुनि सां ज़ुल्म कयो पियो वञे, हीउ जेको असांजे वसीलनि ते कब्ज़ो कयो पियो वञे, बहिरा टाउन खां वठी DHA खां वठी जेके नाजाइज़ असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ा कया विया आहिनि। अवामी तहरीक जेको सिंध सुजाॻ जेका रैली कढी हुई नसीराबाद खां गाजी खावड़ पहुती ऐं अॻुवाणनि जो त असां जेका रैली कढी आहे, सिंध बचायो रैली कढी आहे, सिंध जा जेके वसीलनि ते जेको कब्ज़ो कयो थो वञे उन लाइ असां निकिता आहियूं। ऐं असांजी रैली अञा हितां गाजी खां थींदे ॿाहिरि लालू रोक ताणी वेंदी। कैमरा में नवाब डेपर सां गॾु न्याज़ डेपर, धरती TV गाजीपुर।